बुलेटिन की शुरुआत में अवां खे आगाह कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मौलाना फज़लुल्लाह मान जी इराजगाह ते पहुची साण मुलाक़ात कई वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुल्लाह मान विच में अहम मुलाक़ात थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मुफ़्ती अब्दुल शकूर जे लाॾाणे ते मौलाना फज़लुल्लाह मान सां ताज़ियत जो इज़हार बि कयो आहे। इस्लामाबाद में ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़लुल्लाह मान जी राजगाह ते पहुची साणुसि मुलाक़ात कई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़लुल्लाह मान विच में अहम मुलाक़ात थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया, अॻूणे सदर ज़रदारी आसिफ अली ज़रदारी मुफ़्ती अब्दुल शकूर जे लाॾाणे ते मौलाना फज़लुल्लाह मान सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। इस्लामाबाद में टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़िकार गुरामानी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़िकार गुरामानी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़लुल्लाह मान विच में मुलाक़ात थी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻुवाण ऐं अॻूणा सदर आसिफ अली ज़रदारी हींअर मौलाना फज़लुर रहमान जे घर पहुता आहिनि। मौलाना फज़लुर रहमान ऐं आसिफ अली ज़रदारी जे विच ते ॻाल्हियुनि जो हींअर सिलसिलो जारी आहे। उन दौरान जॾहिं आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान जे घर पहुता त आसिफ अली ज़रदारी पारां विफ़ाक़ी वज़ीर अब्दुल शकूर जे लाॾाणे ते ताज़ियत बि कई वई। मौलाना फज़लुर रहमान ऐं आसिफ ज़रदारी जे विच ते ख़ासि तौर ते जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां गौर वीचार कयो पियो वञे। मज़ाकराती मामिलो जेको आहे उन हवाले सां मौलाना फज़लुर रहमान जा तहफ़ुज़ात आहिनि त हुकूमत इमरान ख़ान सां मज़ाकरात न करे, जॾहिं त मौलाना फज़लुर रहमान ANP जे पारां बि जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी रही आहे उन हवाले सां बि तहफ़ुज़ात जो इज़हार कयो आहे। इन सूरत हाल में आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान जी हींअर मुलाक़ात जारी आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे, सुप्रीम कोर्ट खां पार्लियामेंट ताईं जेका सूरत हाल आहे उन में जेको ॻाल्हियुनि जो अमल आहे उन हवाले सां ही मुलाक़ात जारी आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान सां जेको मुलाक़ात जो सिलसिलो आहे, मौलाना फज़लुर रहमान जा उहे तहफ़ुज़ात आहिनि जंहिंमें मौलाना फज़लुर रहमान मज़ाकराती अमल में हिसो वठण खां इनकारी रहियो आहे। उन हवाले सां ही मुलाक़ात जारी आहे। जी, ज़ुल्फ़िकार गुरामानी, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।